अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मक्की जिंदगियां माता किताबन जे अंदर पढ़ियो नजर कजा। अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया जो सहाबिया 23 साल उम्र अबे अम्मा का बगैर पुछण ने नबी पाक मोहम्मद करीम ने कलमो पढ़ियो। 3 मोहम्मद करीम जी वी मोहम्मद मुस्तफा ने महफिल मिलिया। कुरान खुद सिखियो कलमा सिखिया दई दीन जी तालीम वरतिया नमाज सिखिया। 20 ॾींहनि खां बाद में जॾहिं घर जो ईंदो पियो शाम जो पहरा हीअं जो निहारे दरवाज़े ते अबो नज़र आयो। अबो चवंदो पियो काॾों ईंदो पियो अब्बा जे मोहम्मद मुस्तफा जो तूं वॾे में वॾो मुखालिफ अब्बा मां उन मोहम्मद करीम जो कलमो पढ़ी आयो। अबो चवंदो पियो जेकॾहिं तूं कलमो त पढ़ी आयो हाणे कुरान तूं मोहम्मद खां कीअं सिखंदे कीअं यादि कंदे। सहाबी जो चवंदो पियो कलमो त पढ़ी आयो मोहम्मद मुस्तफा जे सहाबा जे लिस्ट में शामिल त थियो हाणे कुरान कीअं यादि कंदे। सहाबी जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। अब्बा घबराए न जे रब मोहम्मद करीम जो कलमो सिखायो आ त कुरान भी अल्लाह सिखाईंदो। चो न सुभान अल्लाह। जेके इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा माबादन में चौदो सब नबी शान वारा सब नबी इज्जत वारा सब नबी अजमत वारा को मां ही भी चौदो को हस्ती जो नबिया को वस्ती जो नबिया को इलाके जो नबिया को कौम जो नबिया को खत्ते जो नबिया को तवीज़न जो नबिया को इलाके जो नबिया को वक्त जो नबिया को जमाने जो नबिया। पर इमामुल अंबिया ओ नबिया शुमाल जो नबिया जुनूब जो नबिया मशरिक जो नबिया मगरिब जो नबिया इमामन जो नबिया अदीलन जो नबिया शहीदन जो नबिया गाजिन जो नबिया अरबिन जो नबिया अजमिन जो नबिया नूरिन जो नबिया नारिन जो नबिया खाकिन जो नबिया मोहम्मद मुस्तफा जो नबियन जो नबिया। इमामुल अंबिया मुझे रहबर रसूलुल्लाह जो सहाबिया पांजे अब्बे के चोदो पियो अब्बा घबराए ना जे रब मुझे मोहम्मद करीम ने कलमो पढ़ायो तो कुरान भी अल्लाह सिखाईंदो। जेके नबी पाक मोहम्मद करीम ने मक्के में कुरान सिखी करे ईंदा तो मक्के जे रस्ते ते बिहंदा नजर कजा। अल्लाह अकबर कबीरा उनको पुछा कंदो पियो काॾों ईंदा पिया जे नबी जे कचहरी मां जेकॾहिं इमामुल अंबिया मोहम्मद करीम जे कचहरी मां ईंदा पिया तव्हांखे कुरान यादि हूंदो कंहिंखे रुकू यादि कंहिंखे आयत यादि कंहिंखे लाइन यादि। मां त किताबनि में पढ़ियो 3 साल मोहम्मद करीम खां जुदाई 3 सालनि खां बाद में इमामुल अंबिया जी वरी कचहरी नसीब थी मां बादन में चवंदो उन अखरनि तो मां छो न कुर्बान वञा जे मोहम्मद जो दीदार कयो उन खड़न तो मां सदके छो न वञा जो उहे खड़ियूं ऐं कचहरियूं इमामुल अंबिया सां थियूं। ये इमामुल अंबिया जा सहाबा 3 सालनि खां बाद में नबी पाक मोहम्मद करीम ने कचहरी मिली हुजूर फरमायो पुट 3 सालनि जी जुदाई इहो वॾो अरसो आहे काॾे वए आका अबे अम्मा रोकियो तोखे मोहम्मद करीम ने महफिल में वञण कोन ॾींदा रे आका बाक़ी जेके तो मोहम्मद करीम ने मक्के मां महफिल मां ईंदा उनको पुछा कंदा कंहिंखे आयत याद कंहिंखे लाइन याद सोना कुर्बान वञा 3 सालनि में तो महबूब मोहम्मद करीम जो कुरान याद कयो।